जय झूलेलाल, मां मोहित सितपाल तव्हां सभिनी जो स्वागत थो कयां अॼु जे एपिसोड में। अचो त शुरू कयूं अॼु जे तारनि जो खेल। शुरू त कयूं अॼु जी तिथीअ सां। अॼु अंग्रेज़ी तारीख़ 29 सेप्टेम्बर 2023 जुमे जो ॾींहुं, हिंदू महीनो भाद्रपद मास शुक्ल पक्ष जी पूर्णिमा तिथि, श्राद्ध पक्ष जो आरंभ। हलो त शुरू कयूं अॼु जे राशिफल सां। मेष राशि। मेष राशि वारनि खे अॼु पारिवारिक सुख प्राप्ति थींदो। धन प्राप्ति जा बि सुठा योग बीठल आहिनि। हुननि खे पंहिंजे परिवार में ऐं कार्यस्थल ते माहौल तमामु सुठो मिलंदो। धन प्राप्ति थी सघे तॾहिं तमामु सुख सां गुज़रंदो। वृषभ राशि। वृषभ राशि वारनि खे अॼु पंहिंजे शत्रुअनि ते विजय जी प्राप्ति, धन प्राप्ति जा सुठा योग बीठल आहिनि। कैरियर ग्रोथ, पद उन्नति थियण जी बि संभावना आहे त अॼु जो ॾींहुं तमामु आनंद सां गुज़रंदो। मिथुन राशि। मिथुन राशि वारनि खे अॼु पंहिंजे कार्यस्थल ते ऐं पंहिंजे घर में वाद विवाद या मतभेद थियण खां बचणो आहे, न त अपमान बि थियण जी आशंका आहे। त पंहिंजे वाणीअ ते तमामु कंट्रोल रखी करे ॻाल्हाइणो आहे। तव्हांजो स्वास्थ्य ठीक ई रहंदो। कर्क राशि। कर्क राशि वारनि खे कोई दुखद घटना जो सामनो थी तो सघे, पर हुननि खे पंहिंजो मन ऐं बुद्धि तमामु स्थिर रखी करे ॾींहुं हलाइणो आहे। थी सघे त अॼु पंहिंजे घर में ॾीओ ॿारजो ऐं वास कजो त भॻवान तव्हांजे मथां कृपा बरसाईंदा। बाक़ी ओवरऑल ॾींहुं अॼु जो तव्हांजे लाइ एवरेज ई हूंदो। सिंह राशि। सिंह राशि वारनि खे अॼु पंहिंजे शत्रुअनि ते विजय जी प्राप्ति थींदी। कार्यस्थल ते भी धन प्राप्ति जा सुठा योग बीठल आहिनि। स्वास्थ्य में सुधारो थींदो। बीमारियुनि जो नाश थींदो। तॾहिं आनंददायक हूंदो। कन्या राशि। कन्या राशि वारनि खे अॼु पंहिंजे संतान पक्ष मां या पंहिंजे कार्यस्थल मां काई न काई ख़ुशख़बरी मिलण जी संभावना आहे। अॼु मन हुननि जो तमामु ख़ुशि रहंदो। तॾहिं तमामु सुख सां गुज़रंदो। तुला राशि। तुला राशि वारनि खे अॼु पंहिंजा वीचार ऐं ख़्यालात तमामु पॉजिटिव रखी करे ॾींहुं हलाइणो आहे, न त नेगेटिव एनर्जीज़ जो वाधारो थियण जी आशंका आहे। तव्हांखे अॼु भगवान शिव जी उपासना लाभदायक थींदी। तव्हांजो स्वास्थ्य ठीक ई रहंदो। वृश्चिक राशि। वृश्चिक राशि वारनि खे अॼु पंहिंजे कार्यस्थल ते धन प्राप्ति जा सुठा योग बीठल आहिनि, पर अॼु हुननि खे स्वास्थ्य ते थोरो ध्यानु ॾियणो आहे, न त कोई रोग या बीमारी सताइण जी आशंका आहे। गाय खे चारो खाराइण तव्हांजे लाइ लाभदायक थींदो। धनु राशि। धनु राशि वारनि खे अॼु जय ऐं सुख जी प्राप्ति थींदी। कोई वॾो कार्य सिद्ध थियण जी भी संभावना आहे। अटकियल कम भी अॼु पूरा थी था सघनि। धन प्राप्ति थी सघे। तव्हांजो स्वास्थ्य तमामु सुठो रहंदो। मकर राशि। मकर राशि वारनि खे अॼु पंहिंजी इच्छा पूर्ति थियण जो ॾींहुं साबित थींदो। अॼु धन प्राप्ति जा भी सुठा योग बीठा आहिनि। कार्यस्थल ते माहौल तमामु सुठो मिलंदो। मन हुननि जो ख़ुशि रहंदो त अॼु जो ॾींहुं सुखपूर्वक गुज़रंदो। कुंभ राशि। कुंभ राशि वारनि खे अॼु पंहिंजे कार्यस्थल ते पंहिंजे कोवर्कर्स ऐं एम्प्लॉइज जो पूरो साथ मिलंदो। भाग्य भी अॼु हुननि खे पूरो साथ ॾींदो। धन प्राप्ति जा सुठा योग बीठल आहिनि। स्वास्थ्य हुननि जो साधारण ई रहंदो। मीन राशि। मीन राशि वारनि खे अॼु अधिक धन ख़र्च थियण जा योग बीठा आहिनि, त पंहिंजे हिसाब किताब में ऐं ख़र्चनि ते थोरो ध्यानु ॾियण जी ज़रूरत पवंदी। मां लक्ष्मी जी उपासना तव्हांजे लाइ लाभदायक थींदी। बाक़ी तव्हांजो स्वास्थ्य सुठो ई रहंदो। अचो त ॾिसूं छा अॼु जे ज्ञान जे पिटारे में। श्राद्ध पक्ष। त जीअं तव्हांखे ख़बर आहे, भाद्रपद मास जे शुक्ल पक्ष जी पूर्णिमा खां वठी करे आषाढ़ मास कृष्ण पक्ष जी उमास ताईं ये ॾींहं आहिनि, हुनखे श्राद्ध पक्ष मञियो वेंदो आहे। हिननि ॾींहंनि में कोई भी शुभ कार्य वर्जित मञियो वियो आहे। शास्त्र चवंदो आहे हिननि ॾींहं में कोई भी 15 संस्कारनि मां कोई भी संस्कार न करणु खपे। जीअं यज्ञोपवीत संस्कार यानी जणिया थियनि, नओं घर वठणु,
नई गाॾी वठणु, इहो सभु अवॉइड कबो आहे। छो त इहो जेको 15 ॾींहं तव्हांखे पंहिंजे पितरनि जे लाइ कढणा आहिनि ऐं जेतिरो थी सघे दान पुण्य करणो आहे। पौराणिक कथाउनि जे हिसाब सां इहो पक्ष जेको आहे इहो कर्ण चालू कयो हुयो। चवंदा आहिनि कि महाभारत जे युद्ध में जॾहिं कर्ण जी मृत्यु थी हुई त इहो जॾहिं स्वर्ग में वियो हुयो, छो त क्षत्रिय हुयो, त स्वर्ग में वञण सां भगवान हुनखे हीरा, मोती, स्वर्ण जेके सभु हुन पृथ्वी में दान कया हुआ उहो ई मिले पियो खाइण जे लाइ। त कर्ण हथ जोड़े करे भगवान विष्णुअ खां प्रार्थना कई आहे कि मूंखे कोई रस्तो ॾेखारियो। त विष्णु भगवान जेको आहे उहो 15 ॾींहंनि जो हिननि खे टाइम ॾिनो अथऊं ऐं 15 ॾींहंनि जो जॾहिं टाइम ॾिनो अथऊं त कर्ण वरी पृथ्वीलोक ते आया आहिनि ऐं भाद्रपद मास शुक्ल पक्ष जी पूर्णिमा खां वठी करे आषाढ़ मास कृष्ण पक्ष जी उमास ताईं हुन नियम सां अन्न जो दान कयो हुयो। छा थियो हुयो हुन सां ॿुधाईंदासीं सुभाणे जे एपिसोड में। अचो त ॾिसूं छा अॼु जो सवाल। अॼु जो सवाल आहे किशन लाल जी जो, जेके जलंधर पंजाब जा रहंदड़ आहिनि ऐं हुननि जो सवाल आहे कि हुननि जो व्यापार बराबरि नथो हले। त किशन लाल जी, तव्हांजा ग्रहचारी जेके आहिनि उहे तमामु सुठा था हलनि। थी सघे त पंहिंजे व्यापार स्थान जो हिकु दफ़ो वास्तु ॾेखारिजो ऐं साण ई साण कुबेर भगवान जी हिकिड़ी मूर्ति पंहिंजे गले जे हिते ठाहे करे रखी छॾिजो या तिजोरीअ में ठाहे करे रखी छॾिजो त भगवान जी कृपा तव्हांजे मथां अचणु शुरू थी वेंदी। त अॼु जे एपिसोड में एतिरो ई, वरी मिलंदासीं ॿिए एपिसोड में। अगरि तव्हांखे पंहिंजे कुंडली सां रिलेटेड कोई क्वेरीज़ या सवाल हुजनि त तव्हां असांखे ईमेल करे था सघो info@sindhiplex.com ते। तेसि ताईं ॾिसंदा रहो सिंधी प्लेक्स, सिंधियुनि जो पंहिंजो OTT। सत्य सनातन धर्म की जय। जय झूलेलाल।